सभ खां पहिरियों त जे कल्ह जेको पूरी क़ौम रिएक्शन ॾेखारियो सिंधी क़ौम, उन्हनि जो बि असीं शुक्रियो बजा आणियूं था। ऐं हीउ जेको 27 ॾींहंनि खां जेको उते हले पियो, मां सम्झां थो पूरी सिंध जी क़ौम ऐं पूरो पाकिस्तान इन मामले सॼे खां आगाह आहे त ॿारनि जी पंहिंजी रिकवरी लाइ हिकिड़ो जाइज़ मुतालबो खणी उते वेठा। आख़िर में जेको आहे सो उन्हनि खे ई गिरफ़्तार कयो वियो जेके ॿारनि जी रिहाई जो मुतालबो करे रहिया। उनखां पोइ सभिनी जी गॾियल स्ट्रगल ऐं आवाम जी आवाज़ उथारण जे करे, सो वुकला जी हिमत जे करे सभिनी गॾिजी सॼी पिटीशन्स बि एहतजाज बि, पोइ उन नतीजे में राति उन्हनि जी जेका आज़ादी थी ऐं फर्दर जेको आहे सो इहा हिकिड़ी ख़ुशाइंद पहिरियों जेको आहे सो अचीवमेंट जेका सॼी क़ौम कई ऐं फ़ौरन 48 कलाकनि में उन्हनि खे बाज़ियाब करायो। हाणे फर्दर जे हवाले सां एक्शन कमेटी इनशाला उन्हनि सां मुलाक़ात बि थींदी ऐं उहे पंहिंजो लाहे अमल बि ॾींदा। सो अञा याने असुलु इशू जेको आहे सो ॿारनि वारो उते ई आहे ऐं उहे माइरियूं उहे औरतूं जिन जा ॿार मिसिंग आहिनि उन्हनि जे दर्द जो दरमान अञा न थियो आहे। ऐं इहो जेको आहे सो हिकिड़ो ईअं सम्झो त दाग़ धॿो जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जे पेशानी ते लॻल आहे त उहो धोए पंहिंजो ॿारनि जी रिकवरी कराए। हिन वक़्तु मां सम्झां थो सिंधी क़ौम पूरी उथी पई आहे ऐं इन्हनि ॿारनि जी खे ओन कयो आहे त इहे हिन धरती जा जी औलाद आहिनि। ऐं मां सम्झां थो त इन जो रिएक्शन अगरि हुकूमत को पॉज़िटिव रिप्लाई न रेस्पॉन्स नथी ॾिए त इन जो रिएक्शन जेको आहे सो सख़्तु ईंदो अॻिते हली करे। राति असांजो राब्तो थियो, बज़ाहिर जेको आहे सो तफ़सीली मुलाक़ात त न थी, लेकिन बज़ाहिर सही आहिनि, सिहत वग़ैरह ऐं सोशल मीडिया ते बि उहे आया ऐं उन्हनि जेको आहे सो पुरज़म आहिनि ऐं जोश जज़्बो उन्हनि में मौजूदु आहे। मां सम्झां थो जेका मूं उन्हनि जी वीडियो ॾिठी त उन्हनि हिमत न हारी आहे। कल्ह जेका पहिरीं हेयरिंग हुई उन्हनि में SHO बबरलो पेश थी करे जेका FIR पेश कई, 13 ॼणा नॉमिनेट ऐं 150 ॼणा जेके अनआइडेंटिफाइड पर्सन्स हुई उन्हनि ते FIR शो कई। त उन ते असांजे कौंसल सैयद जाफ़र अली शाह साहिबु चयो त इन में लियाकत जलबाणी जो नालो न आहे ऐं उनखे इलीगल सभिनी खे डिटेन कयो वियो आहे। त पुलिस इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त इहे असां वटि न आहिनि, जंहिं ते मोहतरम डिस्ट्रिक्ट सेशन जज खैरपुर इहो पंहिंजो इज़हार कयो, रिमार्क्स ॾिना त पूरी मीडिया गवाह आहे त कल्ह उन्हनि खे तव्हां अरेस्ट कयो आहे ऐं उन्हनि खे तव्हां गीले करे पुलिस वैन में विधो आहे, तव्हां ग़लति बयानी करे रहिया कोर्ट में। कुझु टाइम में उन्हनि खे पेश कयो, ॿी सूरत में मां FIR जो ऑर्डर कंदुमि DIG ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि जे ख़िलाफ़ु। कल्ह सख़्तु डिस्ट्रिक्ट सेशन जज साहिब जी यानी रद्द अमल खां पोइ इन जो नतीजो इहो निकितो राति देरि सां उन्हनि प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे चेयरपर्सन अदी सोणी पारस, कन्वीनर लियाकत अली जलबाणी ऐं जेके प्रिया कुमारी एक्शन कमेटी खां अलावा जेके ॿिया मुगवी ॿार हुया उन्हनि जे वारसनि खे उन्हनि आज़ादु कयो। ऐं पोइ जेका अॼु जेका सेकेंड हेयरिंग हुई सुबुह सां जंहिं महिल असां पेश थियासीं उन में DIG सखर जो फोकल पर्सन, SSP खैरपुर जो फोकल पर्सन पेश थिया ऐं उन्हनि जेको आहे चयो त असां जेको आहे इहे इलीगल जेके डिटेनियूं आहिनि इहे असां वटि न आहिनि। बहरहाल असांजो पर्पज़ सर्व थी चुको हुयो, छो त राति जो हुननि खे देरि सां राति जो सभिनि खे आज़ादु कयो वियो हुयो त असां उनखे नॉट प्रेस कयोसीं, उहा जेका पिटीशन हुई ऐं उन खां दस्तबरदार असां थियासीं। ॾिसो FIR कूड़ी आहे। FIR जे अंदरि जेके एलिगेशन्स आहिनि त अदी सोणी पारस जेके आहे पाकिस्तानी झंडे जी तज़लील कई आहे, जेको सरासर कूड़ आहे। अदी पारस ऐं ॿिया जेके प्रिया एक्शन कमेटी जा जेके अॻुवान आहिनि इन्हनि जो कोई बि पॉलिटिकल मोटिवेटेड एजेंडा न आहे। इहे जेके आहिनि ख़ालिसतन इन्हनि जो हिकिड़ो ई डिमांड आहे त मुगवी ॿारनि खे बाज़ियाब करियो, ख़ासि करे प्रिया कुमारी ऐं ॿिया 22 या 24 केस जेके बि आहिनि उन्हनि खे तव्हां बाज़ियाब कराए ॾियो। इहे मनगढ़ंत FIR हूअं बि न बीहंदी कोर्ट में, जॾहिं सैयद जाफ़र अली शाह साहिबु ऐं ॿिया जेके असांजा सिंध वतन दोस्त जेके वकील आहिनि जॾहिं जजिस जे साम्हूं पेश थींदा, असांखे उमेदु आहे ऐं असांखे पूरो यकीन आहे पंहिंजी अदलिया ते त अदलिया फेयर जस्टिस कंदी। जीअं डिस्ट्रिक्ट सेशन जज साहिबु कयो हिन केस जे अंदरि जेको इंतिहाई
ज़रूरतमंदाना बहादुराना यानी जेका उन्हनि उते रिमार्क्स ॾिना, डायरेक्शन्स ॾिना पुलिस खे, सख़्तु डायरेक्शन्स ॾिना त कहिड़ी बि सूरत में अगरि उन्हनि FIR नॉमिनेट आहिनि, जेके माण्हू उन्हनि जो रिमांड वठो ऐं जेके जंहिंजा FIR में नाला न आहिनि उनखे फिल फॉर आज़ादु कयो। इहो ई नतीजो आहे त इदारा जेके आहिनि मजबूर थिया उन्हनि खे रिलीज़ करण जे लाइ, ऐं सोशल मीडिया जे ज़रिए सोशल मीडिया ऐं ख़सूसनि जेका आहे WTN न्यूज़ ऐं ॿिया जेके सिंधी न्यूज़ चैनल्स आहिनि उन्हनि जो प्रेशर ऐं अवामी जेको सिंध जो शऊर हुयो उन्हनि जो प्रेशर, कल्ह पूरे सिंध में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके अवामी एहतजाज थिया ऐं अदालती बाइकाट थियो पूरी सिंध जे अंदरि कोर्टुनि जो, सिंध बार कौंसल जे तरफ़ां, ऐं वुकला जेके आहिनि सघारो आवाज़ वुकला जो जेको आहे इन मज़लूमाना जेको तशदुद कार्रवायूं थियूं, ताक़त जो इस्तेमालु कयो वियो, इन जे ख़िलाफ़ु जेको रद्द अमल आयो अवामी, इन जे करे इहो जेको आहे इन्हनि खे आज़ादु कयो। असांखे उमेदु आहे त इहा FIR बि मनगढ़ंत कूड़ी FIR आहे, इहा FIR बि जेका आहे ख़तमु थी वेंदी।